है मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। जदो हबीबन के रूप निंद न हुई, ख्वाब न हुयो, सुजागी बस गर्दन झुके हुए, उल्टी है चाल चलते ये दीवान गाने इश्क, आंखों को बंद करते हैं दीदार के लिए, गर्दन झुकेला मदीने वाले साईं जो दीदार थिया, हबीबन जे चेहरे ते गुस्से जा सार हुया। साईं फरमाइन पिया अबुल मवाहिब इन्हें बदबख्त जे गालियुन जे करे तोखे दिल में दुख थियो, पर इन्हें जे गालियुन जे करे आसमान वारन के भी दुख थियो, मोहम्मद के भी दुख थियो। यो बदबख्त मानू या त जिंदा न रहंदो, भला जे जिंदा रहो त ज़लील थी रहंदो। बस जलवो निगाह उनके सामने हटी वियो, मुझी अख खुली वई, जेके साथी मुझा उथी विया हुया उन्हनि खे घुरायो में सदायो में चयो में त इन माण्हू जे लाइ ही हुकुम मिलियो आ, या त मरंदो मरी वेंदो त बेईमान थी मरंदो, जे जीअंदो त ज़िल्लत सां जीअंदो। जे उन माण्हू खे मिस्र में काहिरा में ये पिन दे ॾिठो, दर दर ते पिन दे पाण खे आलिम पियो सॾाए, मुफ्ती पियो सॾाए, पर दर दर ते पिन दे ॾिठोसीं जेको मदीने वारे जी बेअदबी कंदो आ, ख़ुदा जो कसम हिते बि ज़लील थींदो आ, आख़िरत में भी अज़ाबन जो हक़दार थींदो आ। इज्जत आहे ही मदीने वारे जे गुलामन जी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों असा सुन्नन जो ईमान अकीदो ऐं नज़रियो उहो आ जेको क़ुरान ऐं हदीस सेखारियो। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। अल्लाह जे कुरान का पूछो त मदीने वाले जो शान छाए। सुभान अल्लाह। रब तो फरमाया अय्युहन नबी ए गैब जी खबर न बुधाइण वारा। सुभान अल्लाह। इन्ना अरसलनाका बेशक असां तोखे मोकिलियो शाहिदा मुशाहिदो कंदड़ बनाए शाहिदम मुबश्शिरम व नज़ीरा। हबीब असां तोखे मोकिलियो खुशखबरियूं ॾींदड़ बणाए बेदारींदड़ बणाए वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही। अल्लाह जे हुक्म सा अल्लाह दे सॾण वारो बणाईंदड़ तोखे मोकिलियो वसिराजम मुनीरा। हबीब असां तोखे चिमकंदड़ सिज बणाए मोकिलियो।
सुभान अल्लाह। आयत जा लफ्ज हर एक लफ्ज असा सुन्नियुन जे अकीदे जो तर्जमान। रब फरमायो या अय्युहन नबी नालो वठी न सजई या मोहम्मद न चई या अहमद न चई मुझा दोस्तों मदीने के या ताहा चई न सजई पर सजई या अय्युहन नबी ए खैब जे खबर न बुधाइण वारा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जो रब के खबर हुई तो मुस्तफा जे इल्म जा मुनकर पैदा थींदा चौंदा नबी के गैब जो इल्म ना है नबी के भित जे पोयां की खबर न पहुंची हुई तदे रब मुस्तफा जो शान बयान कयो पर खिताब भी मदीने वाले सुभान अल्लाह। काबिल तवज्जो गाला जेकरे के जो शान बयान कबो आ ते के बुधाइबो सुभान अल्लाह। तमा पंजे सियासी लीडर अगवान की तारीफ कंदो तो उन्हें के केस ते न बुधाइंदो न उन्हें के पाण के तो हुई खबर त मा छाए तमा बुधाइंदो पंजे राह देखे मानन के तबा असा जो रईस हेड़ो आ असा जो सरदार सखिया शान वारो आ हेड़ो मेहरबान आ गरीबन सा हमदर्द आ गरीबन जा कम कंदो आ तारीफ बिन सा कबी आ पर नबी जी तारीफ रब खुद नबी सा तो करे सुभान अल्लाह। छो रब के खबर हुई जेड़ा चंद्रा भी पैदा थींदा देखे इनकार कंदा अल्लाह ते जे करे रब फरमाओ त एड़ी जान सा मुस्तफा जो शान बयान कया जे को जिते इनकार हुजे ही ने सोने कुरान जा हुक्म हत्ता के रब पंजी वरदानियत पंजी तौहीद जो ऐलान कयो तब हिय ची कुल हुवल्लाहु अहद। महबूब तू चौथा अल्लाह अकेलो सुभान अल्लाह। मुझी तारीफ तू कर मुझी वरदानियत तू बयान कर मुझी तौहीद तू बयान कर तू जो शान मां बयान तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। किथे के आकाम हैं रब फरमायो या अय्युहल मुस्लिमून या अय्युहल मोमिनून या अय्युहल लज़ीना आमनू मुसलमानन सा किताब या अय्युहन नास ए इंसान जात किथे इंसानन सा किताब किथे इंसानन जिन्नन सा गडल किताब पर हिते खालिस किताब मदीने वाले सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शान भी मुस्तफा जो ऐ बयान भी मदीने वाले सा तो रब करे हिन जेड़ा त रब चाहे तो मुझे नबी जे शान जो कोई इनकार करे ही न एड़न सा बयान ही न कया जेके शक कंदा हुजन जेके इनकार कंदा हुजन उन सा बयान ही न कंदुसे छो त यार जो शान न वणे त मुहिब के महबूब जे शान जो इनकार दुखो लगंदो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हक चार है لا حول ولا قوة اللهم صل على
ॾिसो न तव्हांजी पंहिंजे सरदार सां मोहबत तव्हांजे साम्हूं तव्हांजे सरदार खे को घटि वधि ॻाल्हाए तव्हां सही सघंदो जवाबु ॾियो ऐं हिनजी मोहम्मद आरिफ जी मूंसां मोहबत आहे मुंहिंजे साम्हूं को मुंहिंजी हिनजे साम्हूं मुंहिंजी को गिला करे ॾेई सही सघंदो के कंबर वारे साईं जा मोहबत वारा साईं जी को गिला करे मुरीद उनजी गिला सही सघंदो जैसा मोहब्बत हुंदी है ना उन्हें जो इनकार एतराज मुहिब सही न सकदो अल्लाह की मोहब्बत मदीने वाले सा मुस्तफा जो जेको मुनकिरा एतराजिया इनकारिया इने ते अल्लाह के दमरो कहर कावड़ी दिया रब चाहिंदो मुझे नबी जो के शान जो इनकार करे न सुभान अल्लाह समझो इने जे करे रब मुस्तफा जो शान मुस्तफा सा बयान कयो मां बयान कंदो वञा महबूब तू ॿुधंदो वञी मां रब ठरा मां खुश थिया